नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में काज़ी मियां अहमद कुरैशी ला कॉलेज मोरो जे शागिर्दनि पारां मोरो प्रेस क्लब अॻियां सिंधी यूनिवर्सिटी जाम शोरो जे कंट्रोलर मुर्तज़ा सियाल जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। ईंदड़ इम्तिहान जो बाइकाट कयो वियो। इन मौक़े ते वकार कलोड़ो, ज़हूर सियाल, मोहम्मद बख्श लाखो, वली खान भट्टी ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त सिंधी यूनिवर्सिटी जाम शोरो जे कंट्रोलर जे ला जे शागिर्दनि सां ज़ुल्म कयो आहे। अॻ में असां पंहिंजा इम्तिहान मोरो जे ला कॉलेज में ॾेई चुका आहियूं। हाणे कंट्रोलर असां सां नाजाइज़ी कंदे मोरो जे शागिर्दनि जा इम्तिहान 3 किलोमीटर मोरो खां परे नौशरो फेरोज़ सेंटर में क़ाइमु करणु चाहे थो, जेको सरासर ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। असां परे परे खां सफ़र करे मोरो पहुचूं था ऐं नौशरो फेरोज़ पहुचण लाइ मुश्किलातूं वधी वियूं आहिनि। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, गवर्नर सिंध, वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी समेत आला अख़्तियारनि खे पुरज़ोर अपील कई आहे त असांजो इम्तिहान सेंटर मोरो ला कॉलेज में करे शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में असां LLB जे पेपरनि जो बाइकाट कंदे मोरो प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।